कुर्बान वने तव्हां बाहर छो बिठायो? अचो 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 अंदर अचो अचो। अचो अचो वेहो कुर्बान वञा। तव्हां वेहो त मां तव्हांजे खाधे लाइ कुझु खणी अचां। न कुर्बान, जेतिरो जल्द थी सके टैक्सी किराए ते कराए अच। कुर्बान वञा एतिरी जल्दी छा लाइ? तोखे त बुख न लॻी पर भाॼे खे त बुख लॻी हूंदी न। ठीकु आहे, तूं मानीअ जो चई टैक्सीअ लाइ निकिरी वञ। कुर्बान वञा टैक्सी बि थी पवंदी। तव्हां पहिरियां मानी खाओ, आराम कयो, टैक्सी बि करे था अचूं। न कुर्बान, जेतिरो जल्द थी सके असांखे हितां निकिरणो आहे। मां मूसा खे चङी तरह सुञाणा थो। हू सभ खां पहिरियां मुंहिंजे दोस्तनि जे घरनि मथां छापा हणाईंदो। उन करे जल्दी वञ, टैक्सी कराए अच। पोयां पूरे मुल्क में बाहि बरंदी हूंदी, बाहि। मूसा कंहिं वक़्तु बि हिते पहुची सघे थो। ठीकु आहे। कुर्बान वञा टैक्सी अची वई आहे। हलो जी। कुर्बान, हुकुम कर कुर्बान वञा। ॻोठ जो हाल अहवाल वठी मूंखे ॿुधाइजां पियो। हाज़ुर कुर्बान वञा। थी सघे थो तव्हांजे मथां पुलिस जा छापा लॻनि, थोरो ख्याल सां रहजो। तव्हां मुंहिंजी फिक्र छॾियो, पंहिंजो ख्याल रखिजो। अचो। साहब, असल हकीकत ईअं न आहे बाबा। साहब, इहा सरासर नाइंसाफ़ी आहे। जेसीं तव्हां केस असुली कातल मथां दाख़िल न कंदव न त असीं हितां न वेंदासीं। साहब, असां अखियुनि ॾिठा शाहिद आहियूं। मूसा जे मान मजूअ मथां हमिलो करे हुनखे मरणी कयो आहे ऐं तव्हां केस आचर जे मथां पिया दाख़िल कयो। साहब, इहो किथां जो कानून आहे? छा तव्हां मूंखे कानून सेखारींदो? साहब, मुंहिंजो पुटु ज़ख़्मी थियो आहे ऐं तव्हां असल ॾोहारियुनि खे पनाह था ॾियो। बस बस, तव्हांजी मर्ज़ी आहे त मां केस हिकु ॻोठ जे महज़िब माण्हू मथां दाख़िल कयां ऐं जेको लोफर भागोड़ो आचर ॿांह भॼाए वियो, जंहिं तां असुल झेड़ो थियो, उनखे छॾे ॾियो। उहो मुंहिंजा साहब जहिड़ो हिन ॻाल्हि त थियो ई न आहे। तव्हांजी भलाई हिन में आहे त हितां निकिरण जी कयो। किथे ईअं न थिए त जब्बार ऐं मजू सां गॾु तव्हांखे बि लॉकअप करे छॾियां। हाणे हलो तव्हां ॾिसो छा था। हलो। अबो जमाल, बाक़ी करे न विझे साहब, छो त मूंसां खां न माण्हू आहे। अचो। अरे हेडा नेठ ये दूध पानी जो कम कई न। हां ॾेखारी पंहिंजी असली रग न बुड़िया न पंहिंजे पुराणे धंधे खां। अरे खैरा जे सिर ॾेखारो हुजे, समझा थी पई त इहो बुखार मथे ते चढ़ी वियो अथई। हाणे तॾहिं थी विफिले। अड़ी महलाए तो घर वञो के थधियूं पटियूं वञी मथे ते रखो त को मथो ठरई न त जे इहा ख़बर मुए मुसड़े खे पई न जेतिरो विफिले थी त हो डोरी न कंदुई, मथो कूड़े तरी कंदुई। इन मूंसां सां त आऊं वञी पाण थी अॼु मिलांस न। ॾिस जाए तुंहिंजा पिरकार खोले थी ॿुधायांसि। इहा धोती इहा निभागी खैरा अथई। हा, इहो कम इन्हे जो ही आहे। आचो या आचर के पंहिंजे घर में विहारे धूत पण जा पैसा खाई लोफर छोरे सां भॼायो अथसि इन नसीबा खे। याद रख जाए खैरा, जेकॾहिं मूसे जे हथां तुंहिंजी टंगू न भंजरायूं अथमि न, मुंहिंजो नालो बि जन्नत न आहे। हा अड़ी हल सुञाणा आहिनि हे में हुआ मूसड़े खे बि त तोखे बि। मूसड़े जे अचण खां पहिरीं ई न टंगू भंज घर फेरो कयां। हा, वॾी आई या खैरा खे धमकाइण वारी। हाणे ॾिसे छा थी पई दोडा फोटारे निकिरो। हल
बल्ले उबता कम बि पाण करी वरी कावड़ बि असां ते निभागी रन जेकॾहिं ये धुत पण जा पैसा न खाईं त सॼो ॻोठ आज़ार में न पए हा। मां भी समझा सभई हिंदोरन में लुॾंदा हा। मां अचण सां लाहे पट ते विहारियो त मान अड़ी खैरा जे सिर ॾे खैर हुजे इहा चवंदे को शर्म हया बि कोन आई। अड़ी मूंखे शर्म हुजे न हुजे पर इहा त सॼे ॻोठ खे ख़बर आहे त तूं हवेली जा चक्कर छो काटींदी हुई। इन आचर ऐं नसीबा जो कांटो फिट कराइण लाइ हा मूंसां तोखे छॾे ॾिनो बाक़ी तोवारो नाठी आहिनि इहे तुंहिंजा फिफड़ ज़रूर फाड़ींदो। अरे समझे चाची पई मां जॾहिं डर कयूं वेठी आयांसि हा जंहिं महिल खां घर में दाख़िल थी आहियां तंहिं महिल खां वठी खणी बक बक खाई अथई निकुर मुंहिंजे घर मां माई केतिरी बि छिती थी पर तुंहिंजी इहा जेका ज़बान आहे न कैंची वांगुरु कतर कुतर थी कई इहा ज़रूर कटराईंदसि। इन ज़बान लाइ केतिरनि खे जीअ ॾिना आहिनि जेसि ताईं तुंहिंजी इहा ज़बान न कटराईंदसि न तेसि ताईं पंहिंजे घर में सुख सां आंब कान रहंदसि। अरे खैरा जे सिर ॾे खैर हुजे खैरा खोलीअ ज़बान सां थी चए पई आचर ऐं नसीबा खे भॼाइण जो कमु मां कयो आहे। हाणे जेको तोखे वणे सो वञी कर हल हल होॾे मूसड़े जो दर अथई हेॾे वरी मुंहिंजे नाठीअ जो घर अथई हाणे जॾहिं वणई ताॾे वञी दाद फिरियाद करा पर जे इते दाद फिरियाद न थियई न त तकड़ी तकड़ी वञी शहर पहुच कोर्ट खुली पई अथई ऐं उते पोइ कोर्ट में वञी दाह लिखाए अचो चओ त खैरा छोकिरियुनि खे भॼाइण जा कम थी करे पई। अरे इहा त मूंखे ख़बर आहे वॾी धूती आहे धूती तोखे त कुझु बि कोन थींदो। हा मां धूती आहियां धूती बस ॾुखो हिकिड़ो आहे बाक़ी उहो इहो त तोखे का जान छोरी कोन्हे का पर जे छोरी कान आई त खैरा तूं ई चओ तुंहिंजो ई धूत पण कयां मुई वॾी का ॾाइण ई जे मरंदी आहे न ख़बर बि जाए कान ॾींदी बाहि लॻई सिर के मुई अरे मूंखे ख़बर जाए ॾे न ॾे पर जे तूं मुई आहे न त संदूक में बि इहो लाश न मापंदी ॾाइण में केॾो त धिको ॾिनो अथई बाहि जांसि सिर खे। अरे जनी तूं वेंदी काॾे खैरा जे सिर ॾे खैर हुजे इहे पलव पुराणा न थींदा। रात ॾींहुं हिक करे चढ़ सिकंदर रात ॾींहुं हिक करे चढ़ मूंखे 2 ॾींहंनि जे अंदरि हवेली जी इज़त वापसि घुर्जे न त सॼे मुल्क में बाहि बारे छॾींदुमि। ऐसा पूरे मुल्क के टांडा थो ॾियां 2 ॾींहंनि में सिर्फ़ 2 ॾींहंनि में तूं आचर खे लाकब जे पोयां ॾिसंदे। सिकंदर जेकॾहिं इहो कमु करी थो त पैसनि में तोड़े छॾींदोसि जे इहो कमु तोखां नथो पुॼे त पोइ मां पंहिंजा हमरा वठी मैदान में लांदुसि ऐं जॾहिं मूसा ख़ान मैदान में लथो त रण खे बाहियूं ॾेई छॾींदो बाहियूं। मूसा ख़ान चयुमि त सिर्फ़ 2 ॾींहंनि में सिर्फ़ 2 ॾींहंनि में तव्हांजा पूरा मुजरिम लाकब जे पोयां हूंदा। ठीकु आहे ॾिनी 2 ॾींहंनि जी मोहलत। रैसा हिननि जो छा कयूं? ठीकु आहे फिलहाल जब्बार मज्जू जो कच्ची लिस्ट ते नालो रख पक्की FIR दाख़िल न कजाए कम जा माण्हू आहिनि सुभाणे मिली ॾिसां थो जे अचनि था पेर ते त कपुन इस्तेमाल जेकॾहिं मूं लाइ ख़तरो बणिया त पोइ 6-7 सालनि लाइ जेल माणे छॾिबो। साजन सही सुना तो मधु पिया दे साजन सही सुना तो मधु पिया दे पी पियालो इश्क जो पी पियालो इश्क जो सबकी समझो सू पी पियालो
इश्क जो सबकी समझो सू मध पिया दे मुँह साजन सही सुना तो मध पिया दे मुँह पिरिया संधे पार जी पिरिया संधे पार जी अंदर आगे अथों पिरिया संधे पार जी अंदर आगे अथों मध पिया दे मुँह साजन सही सुना तो मध पिया दे मुँह जियणो नाहे जग में ॾींहं मिड़ोई ॾूं जियणो नाहे जग में ॾींहं मिड़ोई ॾूं मध पिया दे मुँह साजन सही सुना तो मध पिया दे मुँह अल्लाह अब्द लतीफ चै आही तू साजन सही सुना तो मध पिया दे वालेकुम सलाम कर खबर रायब खानो तो जे सभिनी दोस्तन के पुलिस गिरफ्तार करे पुलिस गिरफ्तार करे वई केड़े डो में आचर बाह भजाए न मुड़ियो नेठ आचर वनी इहा गलती कई ए पुलिस रण बारे दिनो इन कम जे पोया बे हथ मूसा खान जो होंदो बी खबर त मजू जख्मी थी पिया जवार गिरफ्तार थियो इहो कम भी मूसा खान जो थे रायब मूसा खान इन्हनि बिनी के पांजे आडो झुकाइण थो चाहे जेकॾहिं जबार ऐं मजूअ मूसा खान आडो गोॾा खोड़िया त जेल खां ॿाहिरि हूंदा न त सॼी ज़िंदगी जेल में ॻरी वेंदनि खानू तव्हांजो छा इरादो आहे खानू खर दिमाग़ जो पहिरियों कर आचर मथां किरंदो उन खां पोइ मूसा खान खे बि ॾिसी वठंदुसि अल्लाह आंदो थई पुत्र बाबा अल्लाह आंदो थई गुनाहगार न कर अम्मा जुग जुग जीअंदी अम्मा अचवे पुत्र हीअ बाबा असां निकाह कयो आहे को गुनाह नाहे कयो पुत्र एतिरा ॾींहं किथे हुए न नियापो न पैगाम इहो न सोचियो त मुंहिंजे मथां छा गुज़री हूंदी बाबा हाणे त अची वियो हा न पुत्र भला ॿियो ॻोठ में छा पियो थिए बाबा गोलियुनि जी बरसात में मां ई नसीबां ते निकिरी आया आहियूं पोयां का ख़बर नाहे छा थियो छा न अल्लाह ख़ैर कंदो न नसीबां लॻे कोन थो त को ख़ैर हूंदो पुत्र तव्हांजे निकिरी अचण खां पोइ अञा बि बाहि वधी वई हूंदी
हाँ बाबा, ये जगह भी हाणे खतरे का खाली ना है। हाणे असां के हितां भी निकरणो पवंदो। पुट हिन जगह जी त तुंहिंजे दोस्तनि खां सवाइ ॿियो कंहिंखे बि ख़बर न आहे। बाबा हींअर दोस्त ई त दुश्मन बणिजी चुका आहिनि। हितां निकिरंदासीं त पोइ केॾांहुं हलंदासीं? मुल्क मौला जो खुटो न आहे। तव्हां ज़रूरी सामान ठाहे रखो, मां गाॾी कराए अचां। भॼी भॼी थकिजी पिया आहियूं। ॾींहुं अधु त ते आराम करण ॾे। ठीकु आहे नसीबा, जेकॾहिं तूं थकिजी पहीं त मां तोखे वधीक तकलीफ़ कोन थो ॾियां। अॼोकी राति ऐं सुभाणे को ॾींहुं भली तूं आराम कर, ॿी राति निकिरी हलंदासीं। परेल खैरा जे सिर जी खैर हुजे। हिन मिरुअ त मुल्क ॿारे छॾियो आ। जॾहिं खां न इहो ॻोठ में अचे आदमखोर बणिजी लथो आ त सभनि जा सिर खणी छॾिया अथई। के मरी वञे मक़ाम भेरूं था, किन खे जेलनि में बंदि कराए छॾी। ख़बर नाहे अञा हिन ॻोठ वारनि सां अलाए कहिड़ो हशर कंदो। उखेरा चवाए तो त इहो कमु न कर, पर तूं पंहिंजे ज़िद तां हटीअ कोन। हाणे मूसा जी अहिड़ी हालत आहे ॼण हुनजे फटनि ते कंहिं मिर्च मुर्चा हुजनि। जिन जे पोयां पियो आहे उन्हनि जा सिर त खणंदो ई खणंदो, पर मूंखे त हुन मासूमिड़ीअ नसीबां जो तो ख्याल थिए। मूंखे उन जी जान बचाइणी आहे। अलाह कंदो त ख़ुशि हूंदी, सुखी हूंदी। बाक़ी उन जे एवज़ जेकॾहिं तो जहिड़ा 2-3 खगा बि मरी पिया न त ख़ैर आहे। उहो बि सुहिणीअ शइ जी हयाती घटि हूंदी आहे। तूं बि मरण जहिड़ो कोन्हे को। हा, जंहिंजी घुर्ज हूंदी आहे न उन्हनि खे मौला घुराए थो वठे पियो। बाक़ी तव्हां जहिड़े नाकारनि खे हिते ज़मीन ते ई छॾे थो ॾे पियो, धरतीअ खे किन करण जे लाइ। हा, मूं मथां वॾी कावड़ अथई। चई त रेल जे हेठां पंहिंजो पाण ॾेई पंहिंजो सिर खणा, मन पोइ ख़ुशि थी। खैरां जे सिर ॾे खैर हुजे। जे न तूं रेल हेठो वञी पाण ॾिनो त वधि में वधि टंग भॼंदई, बाक़ी मरंदे त कोन। हा, पर इहा ग़लती न कजांइ। ईअं न थिए जो तुंहिंजी त भॼे टंग पर मथां थिए रेल कल्टी, ॿियनि केतिरनि ई मासूमड़नि जी हयाती हली वञे। इन करे घर वेठो हुजजांइ। हा, भुल में बि अहिड़ी ग़लती न कजांइ। अरे जेको गोलड में नथो मरे उनखे रेल छा मारींदी? केतिरो बि ॻोठ में कोरा मतल हुजे, पर तुंहिंजी इहा ॻाड़ी बंदि न थींदी। ॻोठ में भले पियो मातम हले, पर तूं चवंदी मां पंहिंजी इहा ॻाड़ी हणी ऐं पंहिंजी आदत पूरी कयां। खैरां जे सिर ॾे खैर हुजे। मां ॻाड़ी कोन थी हणां ॻाड़ी। सच थी चवां, सच। ख़बर आहे मूंखे जेका तूं गम सचार जी धीउ आहीं, सच थी चई। उखेरा जेतिरो तूं पंहिंजे सिर जे लाइ खैर घुरी थी न, जे ॿियनि जे लाइ घुरी त इहे हादसा ई कोन थियनि। चंडी रुगो वेठी थी चई बसि खैरा जे सिर जो खैर हुजे, खैरा जे सिर जो खैर हुजे। ॿुॾी बि कोन थी मरी। ठहियो हाणे ठहियो, दाना न थी खगा। अरे खैरां जे सिर ॾे खैर हुजे। मां पंहिंजे सिर जे खैर घुरण सां गॾु जग जहान जो खैर घुरियो आहे। मां तो वांगुरु न आहियां त ॿियनि जे खैर घुरण जे लाइ ज़ुबान में लिफूं हुजनि, ज़ुबान ई न वरे। अरे खैरां जे सिर ॾे खैर हुजे। खैरां सभिनी जे सिरनि जी दुआगू आहे। इहो त तूं आहे ॿिले वांगुरु तारा विझूं वेठो आहे सभिनी जे ख़ुशियुनि में, त सभु अंधा मंडा रूंडा थियनि त सभिनी जा भाङा मां गिड़कायां।